सब खां पहिरियों ॻाल्हि कंदासीं त पंजाब जी वॾी वज़ीर मरियम नवाज़ शरीफ़ जी सख़्त तनक़ीद थी आहे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ ते। ॻाल्हि करे रही अॼोकी तक़रीब में हू मौजूद हुयूं ऐं उन्हनि ॻाल्हि कई त ही मई जे जेके ज़िम्मेवार आहिनि नाज़रीन, मई जा 9 मई जा ज़िम्मेवार उहे उन्हनि भारत जहिड़ी कार्रवाई कई आहे, यानी जेको 9 मई ते थियो उहो ई भारत कयो। या ज़ाहिर आहे इन मां साफ़ साफ़ ज़ाहिर आहे त हू सिधो सिधो वार जेको आहे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ ते कनि पियूं। त छा इहा स्टेटमेंट जेका सीएम जी पंजाब जी सीएम इहा स्टेटमेंट ॾिनी आहे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे निशानो बणायो वियो आहे ऐं ज़ाहिर आहे हू जेकी ॻाल्हि कनि पियूं त जेको कुझु 9 मई ते थियो साॻी शइ जेको आहे भारत बि कई आहे ऐं तव्हांखे असां ॾेखारण बि चाहींदासीं त अॼु एग्ज़ैक्टली उन्हनि चयो छा आहे, यानी जेके भारत टैक्स कया पए, भारत जहिड़ो रवैयो रखियो ऐं ॿिए पासे जेको 9 मई ते शइ थी हुई उन्हनि ॿिन्ही खे मद्देनज़र रखंदे उन्हनि हिकिड़ी स्टेटमेंट ॾिनी आहे। प्लीज़ टेक अ लुक। जो कुछ 9 मई को हुआ और जो कुछ उससे पहले इंडिया ने 6 और 7 मई की शाम को हमला करके किया, उसमें ज़्यादा फर्क नहीं है, बल्कि शायद हमने ज़्यादा, हमारी उस सियासी जमात ने ज़्यादा नुकसान पहुंचाया पाकिस्तान को, क्योंकि जो काम दुश्मन बरसों में नहीं कर सका, दहाइयों में नहीं कर सका, वो हमने खुद अपने मुल्क का नुकसान कर दिया। जी नाज़रीन, उन्हनि जो चवणु आहे त दुश्मन जेको ॾहाकनि में न करे सघे उहो कमु पीटीआई करे ॾेखारियो। त इहो छा सख़्तु इल्ज़ाम आहे मरियम नवाज़ शरीफ़ साहिबा पारां पाकिस्तान तहरीक इंसाफ़ ते या तनक़ीद बजाए त उन्हनि वाक़ई में जेको आहे उन्हनि खां वॾो कमु कयो आहे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो। ऐं हूअं बि जॾहिं पाक भारत छिकताण हलंदड़ हुई तॾहिं बि हुकूमत तरफ़ां वधीक शिकायतूं आयूं त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ असां के कमेटी में या के बि मीटिंग में गॾु कोन थिए पई जॾहिं बि पाक भारत टेंशन जी ॻाल्हि कई वञे पई। इहो ॾाढो कंसर्न्स जेके आहिनि वफ़ाक़ी तोड़े सूबाई हुकूमत जीअं त सिंध हुकूमत आहे या उन पारां इहे कंसर्न्स पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे वठी करे ॾेखारिया। सो बहरहाल सवाल असां इहो रखंदासीं पंहिंजे एनालिस्ट सारो त इहा तनक़ीद पंजाब जी वॾी वज़ीर तरफ़ां दुरुस्त हुई या कुझु वधीक सख़्तु हुई, इहो असां सवाल पंहिंजे एनालिस्ट सारो रखंदासीं। ॿिए पासे नाज़रीन, नए माली साल जे बजट जा हदफ़ तय थी विया आहिनि। सो हुकूमत ॼाणायो वञे थो त 17.5 खरब रुपयनि खां वधीक जी बजट पेश कंदी। नओं माली साल ऑब्वियसली अचण वारो आहे। सो पघारदार तबिके मोस्ट इंपॉर्टेंट सभिनी जी जंहिंमें दिलचस्पी तमामु घणी आहे त पघारदार तबिके लाइ इनकम टैक्स में 10% रिलीफ जो इम्कान आहे। सो अवाम दोस्त बजट हूंदो, हिन वक़्तु सभिनी जूं नज़रूं बजट ते ई ॼमियल आहिनि, उहो अचण वारो आहे त अवाम दोस्त बजट हूंदो या न, हिकिड़ो त इहो सवाल आहे। पर हीअ जेको नओं इनकम टैक्स वारी ॻाल्हि आहे 10% रिलीफ जो इम्कान आहे, दैट इज़ वेरी इंपॉर्टेंट टू नोट। ऐं ॿिए पासे दिफ़ाई बजट जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं त दिफ़ाई बजट में बि इज़ाफ़े जो इम्कान आहे। न सिर्फ़ु एतिरो पर इहो बि ॼाणायो वञे थो त दिफ़ाई बजट में 3 ते, जी हा 3 ते वाध मुतवक़ा आहे ऐं फोर्सिस जी पघारनि में ॿीणो इज़ाफ़ो कयो वेंदो। इहे बि ख़बरूं हलनि थियूं। इनफैक्ट अॼु मीडिया टॉक कंदे सेनेटर फैसल वावड़ा बि इहे स्टेटमेंट्स ॾिना आहिनि त दिफ़ाई बजट में 3 ते वाध, फोर्सिस जी पघारनि में ॿीणो इज़ाफ़ो थींदो। न सिर्फ़ु एतिरो पर तरक़ियाती बजट रोके बि दिफ़ाई बजट वधाई वञे, इहो सेनेटर फैसल वावड़ा चवनि था। त इहो ठीकु ॻाल्हि कनि था। हिकु तरफ़ ॾिसिजे त इन में को शक न आहे त असांजे ॾुखियनि वक़्तनि में जॾहिं बि मुल्क ते को वार करण जो सोचींदो बि आहे त असांजी पाक फ़ौज, असांजा सिक्योरिटी फोर्सिस हर वक़्तु तयारु हूंदा आहिनि ऐं उहे ई असांखे अची करे रेस्क्यू कंदा आहिनि। त उन्हनि जे बजट वधाइण में त कंहिंखे को हर्ज न आहे। पर हीअ जेके स्टेटमेंट्स अॼु फैसल वावड़ा साहब ॾिना आहिनि इन्हनि में केतिरो वज़न आहे ऐं इहे छा ख़बरूं जेके न सर्कुलेट कनि पियूं ॿी चीज़ ते इज़ाफ़े वारो दिफ़ाई बजट में या उनखां अलावा फोर्सिस जी पघारनि में इहे दुरुस्त आहिनि या न, हिते बि असां पंहिंजे एनालिस्ट जो तजियो शामिलु कंदासीं। ऐं 3 नाज़रीन मोस्ट इंपॉर्टेंट, जंहिंमें जीअं तव्हांखे ख़बर आहे त CSS जो इम्तिहान ॾियण में नौजवान तमामु घणी दिलचस्पी रखनि था। ऐं हाणे इंट्रस्टिंगली नेशनल असेंबली हिकिड़ी रेज़ोल्यूशन खे पास कयो आहे ऐं उन्हनि अप्रूव कई आहे इनफैक्ट नेशनल असेंबली। सो उन में CSS जी जेकी एज लिमिट आहे हाणे उनखे वधाइण जो अप्रूवल नेशनल असेंबली ॾेई छॾियो आहे, यानी हिकिड़ी रेज़ोल्यूशन पास थी वई आहे त जेकी मैक्सिमम एज लिमिट आहे उनखे वधाई वञे। हूअ 30 सालनि ताईं आहे, हाणे 30 खां 35 साल कई वई आहे ऐं हाणे 35 सालनि ताईं नौजवान जेके आहिनि उहे ॾेई सघंदा। न सिर्फ़ु एतिरो पर जेके अटैम्प्ट्स ॾिना वेंदा आहिनि उहे त 3 अटैम्प्ट्स हूंदा आहिनि, पर हाणे उम्मीदवार खे 5 भेरा CSS इम्तिहान में हिसो हू वठी सघे थो ऐं इहो ई इन रेज़ोल्यूशन में बि ॼाणायो वियो आहे। सो इन मां
केतिरो फ़ाइदो थी सघे पियो नौजवाननि खे, छो त तमामु घणो इंट्रस्टेड हुजनि था CSS एग्ज़ाम्स जी तरफ़, तमामु घणा अट्रैक्टेड आहिनि, उनजी तयारी बि कनि पिया ऐं खोड़ नौजवान जेको आहे इन इम्तिहान खे पास करण जा ख़्वाहिशमंद बि हूंदा आहिनि, ओतिरी महिनत बि कंदा आहिनि। त हीअ जेकी रिलैक्सेशन, एज रिलैक्सेशन ॾिनी वई आहे इन रेज़ोल्यूशन जे ज़रिए, या केतिरी असराइती थी सघे थी, केतिरो फ़ाइदो ॾेई सघे थी न नौजवाननि खे, इहो असां सभु डिस्कस कंदासीं। ऐं आख़िर में तव्हांजी मुलाक़ात कराईंदासीं असीं हिकु अहिड़ी सिंधुजाई सां जेका पंहिंजो पाण खे हिकु फील्ड में मंडराए रही आहे, हिकु मुआशरे जे लाइ तमामु सुठो कमु करे रही आहे। कहिड़ी सिंधुजाई आहे, कहिड़ो कमु करे पई, सभु कुझु ॿुधाईंदासीं तव्हांखे।